नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भरिया रोड ऐं भरपासे में रोलू छितन कुतन जो आज़ार घटियो न आहे। हिकु ॾींहुं अंदरि 3 औरतुनि समेत 8 ॼणनि खे रोलू छितन कुतन ॾाढ़े विधो आहे। सिहत मर्कज़ भरिया रोड में मिलियल ॼाण मूजिबि भरिया रोड शहर जे परवेज़ अली, नेमतुल्ला खातून ज़ाल, गुलाम सरवर, नसीम ज़ाल, जावेद अली, अब्दुल हलीम ऐं जावेद इक़बाल खे रोलू कुतन ॾाढ़े ज़ख़्मी करे विधो आहे, जंहिंखे भरिया रोड अस्पताल में वैक्सीन न हुजण सबबि नौशरो फिरोज़ अस्पताल रेफर कयो वियो। जॾहिं त भरिया सिटी शहर में कदीर अहमद, तस्वर अली ऐं सलमा धी मोहम्मद इब्राहिम खे पिणु रोलू छितन कुतन ॾाढ़े ज़ख़्मी कयो, जंहिंखे भरिया सिटी जी अस्पताल में वैक्सीन ॾिनी वई आहे। हिन सिलसिले में ज़ख़्मियुनि जे वारसनि चयो त गुज़िरियल महीने खां छितन कुतन जे ॾाढ़नि जा केस वधी रहिया आहिनि, पर इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। हिननि चयो आहे त जीअं केस वधी रहिया आहिनि ऐं जोगा उपा न वरिता विया त जल्द अस्पताल में वैक्सीन खुटी वेंदी ऐं हालत ख़राब थियण जो ख़तरो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।